अस्सलामुअलैकुम दोस्तों। पाण साईं अब्दुल सलीम सोलंकी के नाले से मनसूब इन क्रिकेट के ग्राउंड ते मौजूद आहियूं। चंद ॾींहं अॻु में दादू के क्रिकेट क्लब के जेको आहे सो दोस्तनि असांजी हेल्प कई। उनमें ज़ाहिद महमूद भट्टी साहब आहे, असगर आहे, साईं जेको आहे सो ॿिया जेके दोस्त आहिनि उन्हनि असांजी मदद कई ऐं हिन जेको आहे सो रिपेयर जे लाइ असांखे जेको आहे सो कोशिशि कई ऐं उहा रिपेयर माशाल्लाह हले बि पई। पर जेको आहे सो कल्ह इहे ताज़ी असां दीवार ठाराई आहे ऐं बदकिस्मती सां अॻु में बि ईअं थींदो रहियो आहे त नौजवान जेके हिते शाम जे टाइम ते रांदि था खेॾनि या उन खां पोइ बाद में कॉलोनी जा कुझु माण्हू आहिनि जेके अची हिन सिरुनि खे लाहिनि था त जीअं हुननि जो अचणु वञण वारो जेको हे कमु आहे हे साम्हूं ॾिसो पिया। हिकु त इन पासे खां उनजी अचु वञु आहे कॉलोनी वारनि जी घणी, ऐं ॿियो हिन पासे बि हे ॾिसो पिया अचु वञु तमामु घणी आहे। त हू सिर्फ़ु पंहिंजी सहूलियत पैदा करण लाइ ऐं हीउ हिकिड़ो एॾो सारो क़ौमी नुक़सानु आहे। ऐं दादू जे अंदरि हिकु त ग्राउंडनि जी शदीद खोट आहे ऐं उन्हनि में जेकॾहिं उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे अंदरि ही क्रिकेट जो हिकिड़ो बहितरीनु ग्राउंड आहे जंहिंजी तमीर हले पई। उन जे अंदरि जेकी बि कमी पेशियूं आहिनि उहो दोस्त जेको आहे सो सेट करे पिया ॾियनि। त मुसीबत इहा आहे त हीउ जेको भञण ड्रा वारो अमल आहे यकीनन इहो कानून जी गिरफ़्त में अचण वारी ॻाल्हि आहे। असीं इन वीडियो जे ज़रिए उन्हनि सभिनी माण्हुनि खे तंबीह कयूं था त महिरबानी करे अहिड़े क़िस्म जी का बि हरकत न कयो ऐं जेकॾहिं नेक्स्ट टाइम हिन भित खे भञण जी अहिड़ी का बि हरकत कई वेंदी त पोइ मजबूरन दादू कॉलेज जी इंतिज़ामिया तरफ़ां FIR कराई वेंदी त जीअं जेको आहे सो हिन ग्राउंड जो हिकु त तहफ़ुज़ थी सघे ऐं हिन कॉलेज जे अंदरि जेका उन्हनि जी जेको ईअं चइजे त हीअ दहशतगर्दी आहे, समाजी दहशतगर्दी आहे। त हीअ हिकु शयूं ठहनि कोन थियूं ऐं जेकॾहिं शयूं ठारायूं था त उन्हनि शयुनि खे इन इंतिहाई बेदर्दी सां ख़तमु कयो थो वञे। त हीअ आउं जेको आहे सो तंबीह मैसेज छॾियां थो त महिरबानी करे उहे जेके बि माण्हू मुलविस आहिनि, चाहे उहे शाम जे टाइम ते जेके हिते रांदि जे पर्पज़ लाइ अचनि था या पासे वारी कॉलोनी वारा पंहिंजे जेको आहे सो रिक्शाउनि खे मोटरसाइकिलुनि खे क्रॉस करण लाइ हिन दीवारुनि खे साम्हूं ॿी दीवार बि असां जोड़ाई आहे ऐं तमामु महिनत सां मज़ूरी सां ऐं पैसनि जे ख़र्च सां इहे सभु शयूं साईं जोड़नि थियूं ऐं माण्हू सिर्फ़ु पंहिंजे थोरे मफ़ाद जे लाइ हिन सभिनी शयुनि खे भञी ऐं हितां गुज़रण जी कोशिशि था कनि जेको यकीनन क़ाबिले जेको आहे सो गिरफ़्त अमल आहे, कानून जे दायरे में अचे थो। ऐं हिकु दफ़ो ॿीहर हिन मैसेज खे रिपीट कयां थो त महिरबानी करे हिन क़िस्म जी जेको आहे सो बद इख़लाक़ी ऐं इख़लाक़ खां केरु हरकत न कयो। हिकु शयूं ठहनि कोन थियूं ऐं जेकॾहिं शयूं ठहनि थियूं त उन्हनि खे ईअं बेतरतीब करणु ऐं उन्हनि खे भञ ड्रा करणु यकीनन कानून जी गिरफ़्त में अचण वारो अमल आहे। मां हिकु दफ़ो ॿीहर उन सभिनी सुञाण धुरियुनि खे रिक्वेस्ट कयां थो त हिन में जेको आहे सो असांजी हेल्प कयो वञे, हिन मैसेज खे अॻिते कन्वे कयो, शेयर कयो त ख़ुदा रा हिकिड़ियूं शयूं ठहनि कोन थियूं ऐं शयूं ठहनि थियूं त उनजी भञ ड्रा क़तई तौर क़ाबिल क़बूल आहे। ऐं हीअ दोस्त आहिनि जिन खे शाबस आहे, ॾींहुं राति हिते महिनत कनि पिया हिन ग्राउंड जे लाइ। हे साम्हूं असांजो नओं स्कोर बोर्ड बि ठहियो पिए, हीअ दादू वारनि लाइ आहे। दादू वारनि जी जेको आहे सो रांदि जे लाइ उन्हनि जी सहूलियत लाइ आहे। दादू जे अंदरि सरकारी तौर ते को बि ग्राउंड कोन्हे को। हीअ उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जा ई 5-6 ग्राउंड आहिनि जंहिंमें फुटबॉल अचे थो, हॉकी जो ग्राउंड अचे थो, टेबल टेनिस इंडोर गेम्स जा असां वटि जेके ग्राउंड आहिनि जिन खे दादू जा ई नौजवान इस्तेमालु कनि पिया। हे साम्हूं असांजी पिच बि ठहे पई। त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते हीअ जेकी भञ ड्रा वारो अमल जेके बि कनि था इहे तक़रीबी अमल आहे ऐं उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जी इंतिज़ामिया ऐं प्लस में हीअ दोस्त कानूनी हक़ रखनि था त उन्हनि जे ख़िलाफ़ु असीं जेको आहे कानूनी कारजोई कंदासीं, कानूनी कारजोई कंदासीं जीअं उन्हनि खे इन शइ जो अहसासु थिए। हिकिड़ी सिर हणण में केतिरी महिनत थिए थी, केतिरी मज़दूरी, केतिरो पघर सड़े थो, इन्हनि जो शायदि अहसासु उन्हनि माण्हुनि खे न आहे जिन हीअ जेको आहे सो तक़रीबकारी कई आहे, हीअ दहशतगर्दी कई आहे। हिकु दफ़ो आउं रस्ता हुअण जे बावजूदि बि जेको आहे सो नौजवान जेके बि आहिनि, जेके तक़रीबकार आहिनि, उन्हनि जी सभिनी जा हीअ मैसेज आहे बिल्कुलु उन्हनि जे लाइ आहे, सहूलियत बि आहे। त महिरबानी करे कोशिशि कयो हिन शइ खे वरी रिपीट न कयो, न त मजबूरन असां FIR कराईंदासीं ऐं पोइ जंहिंखे बि तकलीफ़ ईंदी उन जो मयार न इंतिज़ामिया ते आहे न हिन ग्राउंड ठाहिण वारनि दोस्तनि ते आहे। जिथे बि हुजो ख़ुशि हुजो। पाकिस्तान ज़िंदाबाद।